पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त कानून खां सवाइ का बि रियासत क़ाइम नथी रही सघे। मुल्क अंदर हर सूरत में कानून जी बालादस्ती कायम करणी पवंदी। पीपी कानून जी बालादस्ती ते यकीन रखे थी। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जमहूरियत जी मज़बूती लाइ कम कयो। पीपी अदलिया जी बहाली में बि अहम किरदार अदा कयो। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे बि साफ़ ऐं शफ़ाफ़ ट्रायल जो मौक़ो न मिली सघियो। नवाब अली मोहम्मद वाक़े में मारिजी वियल 5 ॼणनि जे केस जी नवाब शाह जी दहशतगर्दी टोड़दात में ॿुधणी। जवाबदार लुत्फ़ मरी समेत 5 जवाबदारनि जी पेशी। मुख्य जवाबदार मोहसिन ऐं आबिद ज़रदारी अञा ताईं गिरफ़्तार न थी सघिया। एसएसपी अमीर सऊद मक़सीद जो चवणु आहे त मोहसिन ऐं आबिद ज़रदारी खे बि जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। वाक़े में मुलविस कंहिं बि माण्हू खे बख़्श न कयो वेंदो। चांडका मेडिकल कॉलेज जी शागिर्दियाणी डॉक्टर निमिरता जी पुरस्कार मौत जी जांच में अॻु भराई। इंतजामिया तरफ़ां डीएनए टेस्ट लाइ अमले समेत लाॻापियल माण्हुनि जी लिस्ट तयार। तर्जुमान जो चवणु आहे त यूनिवर्सिटी जो रजिस्ट्रार मुलाज़िमनि समेत ईंदड़ वेंदड़ माण्हुनि जी लिस्ट एसएसपी हवाले कंदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त क़ौम हासिल करण जो बुनियादी मक़सद क़ौम जी तामीर हुअणु घुरिजे। भारत में तालीम ते तमाम घणी रक़म ख़र्च कई वेंदी आहे। दीन में कंहिं बि क़िस्म जी ज़बरदस्ती नाहे। नौजवाननि खे मदीने जी रियासत बाबति ॼाण संदन फ़र्ज़ आहे। सुदस माहवार वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त तेल जे वधंदड़ अघनि ते तनक़ीद करण बदिरां मुख़ालिफ़ धुर मुतबादिल ॿुधाए। आलमी मार्केट में तेल 60 खां 95 डॉलरनि ताईं पहुची वञे त हुकूमत अघनि में इज़ाफ़ो छो न करे। परॾेही वज़ीर शाह मोहम्मद कुरैशी चयो आहे त मईशत में परॾेह में रहंदड़ पाकिस्तान जो अहम किरदार आहे। कोरोना बावजूद समुंड पार पाकिस्तान रिकॉर्ड पैसा उमाणिया। हुकूमत परॾेह में रहंदड़ पाकिस्तान खे वोट जो हक़ ॾियारण लाइ कानून साज़ी कई। सियाहत जे सेक्टर में सीड़पकारी जा मौक़ा पैदा कया। रोशन डिजिटल अकाउंट ऐं नओं पाकिस्तान सर्टिफिकेट जहिड़ियूं स्कीमूं मुतारिफ़ करायूं आहिनि। जाफराबाद में अवाण ॻोठ सानीअ जे जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ वारसनि जो ॿिए ॾींहुं बि धरणो। सिंध ऐं बलूचिस्तान हाईवे ते ट्रैफ़िक मुअतल। गाॾियुनि जूं कतारूं। ॻोठाणनि जो चवणु आहे त पुलिस क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ कंहिं बि क़िस्म जी कार्रवाई न कई आहे। हैदराबाद जे जीओआर कॉलोनी में हिक ॼणे जो गोली लॻल लाश हथ। घोड़ा ग्राउंड मां मिलियल लाश जी सुञाणप न थी सघी। ऐं पाकिस्तान सुपर लीग में दिलचस्प मुक़ाबलनि जो सिलसिलो जारी। अॼु पेशावर ज़ल्मी जो मुक़ाबलो इस्लामाबाद यूनाइटेड सां थी रहियो आहे।